ओम शांति। हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। Muted all members. हाणे मां आत्मा बाबा खे यादि थी करां। परम पिता परमात्मा आत्माउनि जो पीउ हाणे आत्माउनि खे ज्ञान ॾियण आया आहिनि। बाबा चए थो मिठे मिठे ॿारनि खे ओम शांति। ओम शांति जो अर्थ हूंदो आहे मां आत्मा शांत स्वरूप आहे। ओम मतलब मां आत्मा, शांति मतलब शांत स्वरूप। तो जॾहिं भी ओम शांति चओ तो अर्थ सहित चइजो कि मां आत्मा शांत स्वरूप ओम शांति थी चवां ॿियनि खे कि मां शांत स्वरूप आत्मा आहियां। तव्हां भी शांत स्वरूप आत्मा आहियो। असां आत्मा केरु आहियूं? भाव। आत्मा जो स्वधर्म छा आहे? शांति। आत्मा जो घर कहिड़ो आहे? शांतिधाम। शांतिधाम आहे हिन सृष्टि ते जाते पाण रहूं था पंज तत्वनि जी दुनिया में। हिन दुनिया खां परे हिकु निराकारी दुनिया आहे जेके ब्रह्म महातत्व चइबो आहे, जो हिन सूर्य चांद ग्रहनि खां भी परे, फरिश्तनि जी दुनिया खां भी परे हिकु निराकारी दुनिया। उते असां सभई आत्मा ई रहंदा आहियूं। चईंदा न असां मथां आयासीं मथां ई मथे ई वेंदासीं। त विश्व में जेतिरियूं भी धर्म वारी आत्मायूं आहिनि, आत्मा जो धर्म सभिनि जो शांत आहे, लेकिन शरीरनि जो अलॻि अलॻि जो धर्म आहिनि उहे सभई धर्म वारी आत्मायूं मथे ई रहंदियूं आहिनि ऐं सभिनि जो पीउ हिकु ई आहे। इहे त असां जे जीवन में अलॻि अलॻि छो थी विया आहियूं? धर्म जे कारण। छो जी धर्म में अलॻि अलॻि नियम मर्यादा थींदा आहिनि। त चईंदा आहिनि इहे असांजे धर्म जो मर्यादा नियम ईअं आहे, असांजे धर्म जा नियम मर्यादा ईअं आहिनि, असांजे धर्म में ईअं थींदो आहे, असांजे धर्म वारा ईअं कपिड़ा पाईंदा आहिनि, ईअं रोटी खाईंदा आहिनि। त सभु धर्मनि जे कारण भेदभाव थी वियो आहे, शरीरनि जे कारण। छोजी शरीर आहे त धर्म ज़रूरी आहे माण्हुनि खे। केर बि पुछंदो चईंदा तव्हां कहिड़े धर्म जा आहियो? लेकिन बाबा हाणे चए थो तव्हां हिन धर्मनि जे कारण लड़ाई झगड़े में पइजी आया आहियो। हाणे पंहिंजे स्व जे धर्म में टिको। आत्मा जो असली धर्म शांति आहे। असां सभु आत्मा भाव परम धाम जा रहण वारा आहियूं। असांजो पीउ हिकु ई आहे त असां लड़ऊं झगड़ऊं छो था? असां हिन सृष्टि रंगमंच ते खेल खेॾण आयासीं न। हाणे पहिरियों त असां ॾाढी सुठी रीति खेल खेॾंदा हुआसीं जॾहिं सत्युग त्रेता में हुयासीं। कोई दुख शांति न हुयो, कोई भेदभाव न हुयो। बस सत्युग त्रेता में भी वॾा नंढा माण्हू हूंदा, घर जे कमु करण वारा हूंदा, मार्केट में बेचण वारा हूंदा, सभु प्रकार जा माण्हू हूंदा, लेकिन उते कोई भेदभाव न थींदो। राजा जेका भी महाराजा महारानी हूंदा उहे सभिनि पंहिंजे नंढनि खे भी हिकु परिवार जी रीति रखंदा। भेदभाव न हूंदो भई हीअ कमु करण वारी आहे, इहो विकिणण वारो आहे। अहिड़ी दृष्टि न हूंदी न। छो जी सभु के छा ॾिसंदा आहिनि उते हिक ॿिए खे? आत्मा। शरीरनि खे ॾिसंदा ई न आहिनि, आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। त आत्मा जो सभिनि जी आत्माउनि जो रूप हिकु निराकार। असां सभु आत्मा भाव आहियूं त इहो भेदभाव रहंदो ई न आहे। इन करे उते सुख शांति हूंदी आहे। छो सुख शांति हूंदी आहे? छो जी उते आत्मिक भान सां दुनिया हलंदी आहे। आत्मा जी स्मृति रहंदी आहे न। त आत्मा जी स्मृति रहण सां जेको शरीर सां असां अलॻि अलॻि कर्म करूं था न, उहो सभु भेदभाव ख़तम थी वेंदा। धर्म त हिकु ई हूंदो उते सत्युग त्रेता में। आदि सनातन देवी देवता धर्म। भाषा भी हिकु ई हूंदी, हिक जो ई राज्य हूंदो ऐं आत्म अभिमान जी स्थिति थींदी। सुख शांति संपत्ति। बस नंढा माण्हू भी हूंदा त बि उन्हनि खे एतिरी संपत्ति हूंदी कि वो पंहिंजी संपत्ति में ख़ुशि हूंदा। ईअं न ॾिसंदा कि हिननि जो एॾो वॾो महल आहे, असांजो नंढो महल आहे। सभिनि जा पंहिंजे पंहिंजे घर त हूंदा ई, लेकिन नंढे वॾे जो भेदभाव न हूंदो। बाबा चए थो अहिड़ी दुनिया मां 5000 साल पहिरियों ठाहे वियो हुयो न हिन धरती ते।
त तव्हां हाणे हिन दुनिया जो छा हाल करे छॾियो अथव? बसि दुनिया में धर्म वधा। जीअं पहिरियों सम्झो हिकु घर में 4 माण्हू था रहनि, पोइ ॿार वॾा थींदा, शादी थींदी, पोइ घर परिवार वॾो थींदो वेंदो आहे, हीअं वॾो वॾो ॾाढो वॾो थी वेंदो आहे, त बि सभु मिली जुली करे रहंदा आहिनि। त ईअं ई सृष्टि ते बि पहिरियों हिकु धर्म जो परिवार हुयो, हाणे एॾे सारे धर्मनि जा परिवार थी विया आहिनि। त हिन करे थोरो लड़ाई झगड़ो, थोरो मिलनसार ईअं ई दुनिया हले थी। लेकिन हाणे दुनिया में दुख अची थी वियो आहे, छो जी हाणे विकारनि जे वश थी करे माण्हू बुरा कर्म ॾाढा करण लॻा। धर्म त आहे नी, लेकिन ॿिया इहे जेका विकार आहिनि न, हिन विकारनि जे कारण माण्हू हिक ॿिए सां बुरो कर्म थो करे। त बाबा चए थो हाणे मां हिन विकारनि खे ई दुनिया खां हटाइणा आहे। परमात्मा जी शक्ति सां हिन दुनिया में कहिड़ी साफ़ सफ़ाई थींदी आहे? विकारनि जी साफ़ सफ़ाई। विकार जेका ॾेखारे में नथा अचनि लेकिन आहिनि, जंहिंजे कारण मनुष्य दुख अशांतिमय थी वियो आहे, उन विकारनि खे हिन दुनिया खां मुक्त करणा आहिनि। त बाबा चए थो आत्माउनि जे मथां ई हिन विकारनि जो वार आहे न। त बाबा सभिनि आत्माउनि खे ऐं पूरी दुनिया खे हिन विकारनि सां मुक्त करणो आयो आहे। हर 5000 साल में बाबा ईअं अची करे आत्माउनि जी ऐं सृष्टि जी विकारनि सां साफ़ सफ़ाई कंदो आहे। बाक़ी जेको बि स्थूल कचिरो आहे न, उहो कचिरो त इहे तत्व साफ़ कंदा। जे तत्व में पाणी ईंदो आहे त पाणी ईंदो त सॼो कचिरो खणी वेंदो, हवा ईंदी त सुखाए छॾंदी, आग ईंदी त जलाए छॾंदी, भूकंप ईंदो त धरती जे हेठि सॼो कचिरो। त इन रीति प्रकृति धरती जी सफ़ाई कंदी, ऐं मां कंहिंजी सफ़ाई थो करां? आत्माउनि खे ऐं प्रकृति खे विकारनि सां मुक्त थो करां। हिन दुनिया में कोई प्रकार जो विकार सत्युग में न हूंदो, कोई प्रकार जी अशांति, दुख, बुरा स्वभाव संस्कार हिन सृष्टि ते हूंदो ई न। त बाबा इहो कमु करणु आयो आहे, हुनजे लाइ बाबा चए थो तव्हांखे मुंहिंजो मददगार ठहिणो अथव। बाबा त सभिनि खे इहे चए थो न, ऐं मदद बि कीअं था करूं? बाबा त विश्व जो मालिक न ठहींदो न, बाबा त स्वर्ग खे ॾिसंदो बि न। त बाबा असांजे ई लाइ, असांजी ई मदद जे लाइ असांखे चए थो की तव्हां ईअं ठहो, इहे तव्हांजे जीवन जे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि अथव। तव्हां ई मूंखे सॾिबा करो न की अचु असांखे सुख ॾे, शांती ॾे। त हाणे मां उहो ई कमु करणु आयो आहे। त तव्हांखे हिन में मुंहिंजो मददगार ठहिणो अथव। तव्हां आत्माउनि जी सत्युग जी आदि में आयल आहे, उन्हनि जा पूरा 84 जन्म पूरा थी विया आहिनि। 84 लख जन्म मनुष्य आत्मा न वठंदी आहे। 84 लख वैरायटी योनि आहिनि, लेकिन मनुष्य आत्मा मनुष्य शरीर चोलो वठी करे सिर्फ़ु 84 जन्म वठंदी आहे। 5000 साल में हिकु आत्मा ज़्यादा से ज़्यादा 84 जन्म मनुष्य जीवन में वठंदी आहे। कम से कम हुनखे हिकु जीवन ज़रूरु वठिणो अथसि। इहे दुख धाम खां हाणे पंहिंजी बुद्धि कढो। हाणे मां हिन दुनिया में स्वर्ग जी स्थापना करणु आयो आहियां, त पंहिंजी बुद्धि इहो स्वर्ग जी तरफ़ लॻाए। ॾिसो अगरि पुराणो घर तोड़णो आहे, उते ई नयो घर ठाहिणो आहे, त बुद्धि में छा रहंदो आहे की नए घर में ईअं ठाहींदासीं, ईअं कंदासीं, उहो कंदासीं। पोइ पुराणे घर खे थोरी यादि कंदा आहियूं, सॼी बुद्धि नए घर में रहंदी आहे न। त बाबा चए थो ईअं ई पंहिंजी बुद्धि कंहिंसां लॻायो? हाणे हिकु त पंहिंजे घर परम धाम सां, पंहिंजे बाप वटि ऐं नई दुनिया वटि। हाणे मां तव्हांजे लाइ सुठो प्रधान दुनिया ठाहिणु आयो आहे। तव्हां ॿारनि खे मां स्वर्ग जो सौगात ॾियणु आयो आहे न, जिते सुख शांती हूंदी। मां तव्हांजी निष्काम सेवा करणु आयो आहे। मूंखे जेको मां हाणे कर्म थो करां, उनजो फल मूंखे न मिलंदो आहे। चाहे भक्ति में बि मां तव्हांजी मदद कंदो आहियां, उनजो बि फल मूंखे न मिलंदो आहे। छो जी मां त बिना शरीर जो आहियां। अगरि शरीर हुजे त भई तव्हां मुंहिंजे लाइ सतयुग में मूंखे वॾो महल मिले, लेकिन मां त निष्काम सेवादारी आहियां। अशरीरी निराकार आत्मा ई आहे। तव्हां आत्माउनि जो पीउ, तव्हांजो मददगार ठहियो आहे। हाणे मां परम धाम जो वासी आहे न, निर्वाण धाम, वानप्रस्थ परम धाम में मां रहण वारा आहियूं।
असल में तव्हां बि हुते ई रहण वारा आहियो, लेकिन तव्हां हिते ईंदा आहियो खेॾण। मां हिते खेॾण न ईंदो आहियां, मां ऊच ते ऊच स्थान ते सिधा रहंदो आहियां। हिन करे मुंहिंजा मंदर बि ऊचे ऊचे स्थान ते ठाहींदा आहिनि। परंतु मां परम धाम में रहंदो आहियां, कोई पहाड़नि आदि ते न रहंदो आहे, गुफ़ाउनि में न रहंदो आहे। मां गुप्त रहंदो आहे न, इन करे मुंहिंजा गुफ़ाउनि में बि मंदर ठाहे छॾिया आहिनि। सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान हाणे मां परमात्मा तव्हां आत्मा खे थो ॿुधायां। तव्हां केॾा सारा वेद शास्त्र ग्रंथ आदि पढ़िया अथव, लेकिन मां तव्हांखे उहो वेद शास्त्र ग्रंथ नथो पढ़ी करे ॿुधायां। मूं में जेको ज्ञान आहे न, मुंहिंजी आत्मा में उहो ज्ञान मां तव्हांखे ॾियां थो। मां कोई बि वेद शास्त्र ग्रंथ आदि खणी करे न तव्हांखे बि ॿुधाईंदमि। दुनिया में त माण्हू ईअं ई कंदा आहिनि न, कोई ग्रंथ कोई वेद शास्त्र आदि खणी करे कंठ करे पोइ ॿियनि खे वेही पंहिंजे अर्थ अनुसार ॿुधाईंदा आहिनि। लेकिन बाबा त पाण खे निज असली ज्ञान ॾियण आयो। हिन करे त परमात्मा खे सत्य चईंदा आहिनि, चईंदा आहिनि न गॉड इज ट्रुथ, भॻवानु सत्य आहे। कोई माण्हू सचो ॻाल्हाईंदो आहे त चईंदो आहे इहो त भॻवानु आहे। सचो ॻाल्हाइण वारो भॻवानु न हूंदो आहे। ईअं न कोई बि सच ॻाल्हाए थो त उहो भॻवान जो रूप थी वियो, भॻवानु थी वियो। भॻवानु उहो हूंदो आहे जेको असांखे सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो सचो ज्ञान ॾींदो आहे। स्कूल में बि असां स्कूलनि में हिस्ट्री जोग्राफी पढ़ाईंदा आहिनि त द्वापर युग खां पढ़ाईंदा आहिनि न, फलाणो राजा हिन समय आयो, एतिरो समय राज कयईं, हिन ते राज कयईं, ईअं ॿुधाईंदा। लेकिन द्वापर युग खां पहिरियों सतयुग त्रेता में छा हुयो इहो कोई न ॿुधाईंदा आहिनि। माण्हू ॾिसो लक्ष्मी नारायण राम सीता जे मंदिर में वञनि था, हथ था जोड़नि, सोचनि था इहो भॻवानु आहे। लेकिन बाबा एॾो सहज तरीक़े सां थो ॿुधाए जीअं अॼु दुनिया में इहे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट हर दुनिया खे संभालनि था, पंहिंजे पंहिंजे देशनि खे। ईअं ई पहिरियों हिन सृष्टि में कंहिं संभालियो सृष्टि खे? श्री लक्ष्मी श्री नारायण सतयुग में, और त्रेता में राम सीता। त इहे कोई भॻवानु थोरी आहिनि, इहे छा आहिनि? इन्हनि पहिरियों दुनिया खे संभालियो हुयो, बसि एतिरी ॻाल्हि आहे न। इन्हनि जी राज्य में सभु सुख शांतिमय हुया। हिन जो मतिलबु ईअं थोरी की असां इन्हनि खे भॻवानु सम्झी करे पूजो। हे त देवी देवता महाराजा महारानी हुया न। भई दुनिया जॾहिं शुरू थी त हुन दुनिया खे संभालियो के कोई त वॾो हूंदो न। ऐं सतयुग में त सिर्फ़ु भारत में ई जीवन हुयो, बाक़ी के देश हुयो ई न। देश बसि घुमण जो जॻह हुया, बाक़ी देशनि में थोरो थोरो। त हिकु तरीक़े सां पूरी दुनिया ई भारत हुयो। पूरी दुनिया में ई हिकु जो श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हलियो। पोइ राम सीता जो त्रेता युग में हलियो। पोइ हुन खां पोइ अलॻि अलॻि राजाउनि जो पोइ त बंटवारो थी वियो, सभु अलॻि अलॻि धर्म वारा आया, सभिनि पंहिंजो पंहिंजो देश संभालियो। पोइ बंटवारो थी वियो, पोइ हुन खां पोइ हाणे गवर्नमेंट थी संभाले दुनिया, पंहिंजे पंहिंजे देश खे। इन रीति पाण सम्झी करे हलूं त पाण खे भॻवानु कहिड़ा हुनजे बारे में परिचय यथार्थ बुद्धि में सम्झ में ईंदो कि असां जे एॾा सारा देवी देवताउनि जी मूर्ति ठाहे भॻवानु सम्झी करे पूजूं था, इहे भॻवान न आहिनि, इहे त देवी देवता आहिनि। लक्ष्मी नारायण राम सीता हिन दुनिया खे संभालण वारा पहिरियों हुया। हुन खां पोइ इहे जेका अलॻि अलॻि देवियूं, दुर्गा, काली, गणेश, हनुमान, इहे त शक्ति जो प्रतीक आहे। जंहिं आत्मा में विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति आहे, उन्हनि जो अहिड़ो रूप ठाहे रखियो अथनि। जंहिं आत्मा में महावीरता जो शक्ति आहे, उन्हनि जो हनुमान रूप ठाहे छॾियो अथनि। जंहिं आत्मा में आसुरी स्वभाव संस्कार, बुराइनि जे मथां विजय प्राप्त करण जी शक्ति आहे, उन्हनि खे काली, दुर्गा ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा नाम ॾेई रखिया अथनि। हाणे अहिड़ी काली, एॾी कारी ऐं जिभ ईअं अॻियां कढी करे कोई थी सघंदी आहे? तव्हांजे घर जे आसपास या तव्हांजे घर में कोई अहिड़ी तव्हांजी धीअ या कोई ईअं पैदा थिए जो ईअं ठही करे हले त तव्हां छा हुनखे पूजंदव वेही करे? तव्हां ॿियो ई चईंदा न हाणे हिनजो जीवन कीअं हलंदो, ॿियो ई तव्हांखे टेंशन थी वेंदी। त अहिड़ी कंहिंजी धीअ थी कीअं सघंदी आहे? काली, दुर्गा, एॾा हथनि वारी कोई धीअ पैदा कीअं करे सघंदो आहे? अहिड़े हाथी ऐं अहिड़े मुंहं वारा कोई ईअं ॾेई सघंदो आहे? भई अॼु गर्दन कंहिंजी कटूं,
त गर्दन कीअं ॿी जोड़दो हुनजे त जी हली वियो न। ऐं भॻवान चईंदा आहिनि शंकर ऐं शिव खे मिलाए करे चईंदा आहिनि कि शिव हुनजो गलो कटे। हाणे भॻवान खे हिंसक ठाहे छॾियो। काथे त चवनि था कि भॻवान डबल अहिंसक हूंदो आहे, हिंसा न कंदो आहे, दुख न ॾींदो आहे। ऐं उन ई कंहिंजो क्रोध आयो, क्रोध विकार। असां विकार भॻवान खे ॾेई छॾिया। भॻवान विकारनि सां असांखे मुक्त थो करे ऐं असां ई भॻवान खे चऊं था कि इहे शंकर या शिव क्रोध कंदो आहे त हुनजो गलो कटंदो आहे। पोइ ॿिए हाथी जो बि गलो कटे छॾियईं। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं बाबा चए थो इहे ई ॻाल्हियुनि जे कारण तव्हांजे मथां छा चढ़ियो आहे? पाप जो बोझो। असां अगरि चऊं कि फलाणे हुनजो गलो कटे छॾियईं, हुनजे मथां क्रोध कयईं, वरी ॿिए जो गलो कटियईं, वरी हुनजे गले में लॻायईं, त हुनखे त माण्हू जेल में मोकिले छॾींदा न। भई ईअं माण्हुनि जो गलो थो कटे, अहिड़ो क्रोध अथसि कि माण्हुनि जो गलो थो कटे। त ॾिसो भॻवान जे नाम जे असां लॻाए करे अहिड़ा ग़लति ग़लति ॻाल्हियूं चयूं आहिनि त पाप त चईंदो न। ऐं ॾाढी ख़ुशी सां हर साल माण्हू एॾी ख़ुशी सां कथायूं था करनि कि ईअं थी वियो, ईअं थी वियो, मिली जुली करे नचनि था कि हा हुननि ईअं कयो, ईअं कयो। त इहो छा था चढ़ायूं असां पंहिंजे मथां? पाप जो बोझो। पोइ चऊं था असां एॾी भक्ति था करूं लेकिन भॻवानु असांजे मथां राज़ी न आहे। अरे तव्हां भॻवान जे लाइ अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं था चओ त राज़ी कीअं थींदो? हिकु त भॻवान जे मथां जे बारे में ॼाणियो नथा, बिना ॼाणे हुनखे यादि था करो। ॿियो हुनखे चओ था कि हुनखे क्रोध आयो, हुन गलो कटियईं, ईअं कयईं, हूअं कयईं, हनुमान जहिड़ो मुंहुं ॾेई छॾियो, हुन ईअं छलांग मारी। त बाबा चए थो इहे हाणे ॻाल्हियूं ॿुधी खां सम्झो कि असां भॻवान देवी देवताउनि जे लाइ इहे सभु छो था चऊं। हिकु चई हिन जे मतिलबु इहे थोरी कि मां बि चवां। कम से कम अगरि मूंखे ठीकु नथो लॻे त कम से कम मां मन में त न सोचां न कि हा हुन क्रोध कयईं। चलो ॿियनि जे लाइ, ॿियनि खे कुझु करण लाइ असां चऊं था कि ठीकु आहे, लेकिन मन में असांखे सम्झणो खपे कि हीअ ॻाल्हि ठीकु न आहे। ऐं मूंखे कॾहिं बि पंहिंजे मन बुद्धि में इहे ॻाल्हियूं न विहारणियूं आहिनि कि कोई बि देवी देवता या भॻवान हिंसक न थी सघंदो। पहिरियों त शिव आहे निराकार, शंकर आहे देहधारी। शंकर सूक्ष्म वतन में रहंदो आहे, हुनखे त पंहिंजो हड्डी मांस जो शरीर ई न हूंदो आहे, हुनखे त लाइट जो शरीर हूंदो आहे। हू त तपस्वी रूप आहे। बाबा चईंदा आहिनि कि हू त तपस्या कंदो आहे, मूंखे यादि कंदो आहे परमात्मा खे। त इहे कीअं शिव कीअं हुनजो गलो कटंदो जेके पंहिंजो शरीर ई न आहे, उहो ॿियनि जा गला थो कटे। त हाणे पाण खे यथार्थ बाबा इहे ज्ञान छो थो ॾे? छो जे बिना सम्झ जे असां जेको रोज़ रोज़ अलॻि अलॻि कथायूं था करूं, अलॻि अलॻि कुझु बि जेको करूं था न, इन जे मथां असांजे मथां पाप जो बोझो थो चढ़े। त बाबा चए थो हाणे पाप पंहिंजे मथां चढ़ाइणु बंदि करो। हर ॻाल्हि खे सम्झो ऐं जेको तव्हांखे ठीकु नथो लॻेव उहो न करे हलो। पंहिंजे मन में असांखे ओड़ी उहो न हुजणी खपे कि हा हीअ ॻाल्हि ठीकु आहे। भले अगरि गृहस्थी में रहो था, परिवार वारनि सां गॾु रहो था, अगरि उहो नथा सम्झनि त हुननि जे लाइ तव्हांखे करिणो थो पए त करो ॿाहिरां, लेकिन अंदरि असांजे मन में सम्झ हुजणी खपे। आत्मा खे जॾहिं सम्झ ईंदी न हर हिकु ॻाल्हि जी, जीअं पाण ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं हीअ ॻाल्हि ठीकु न आहे, हीअ ॻाल्हि ठीकु न आहे, जेसि ताईं उहा सम्झ हुनखे न ईंदी आहे तेसि ताईं उहा आत्मा पंहिंजो जीवन ठाहे न सघंदी आहे। ईअं ई बाबा असांखे चए थो कि जेसि ताईं तव्हांखे सम्झ न ईंदी न हर हिकु ॻाल्हि जी, तेसि ताईं तव्हां पंहिंजे दुखनि सां दूरि न थी सघंदा आहियो। तेसि ताईं तव्हां पाप कर्म कंदा ई रहंदव। छो जी इहो बि त पाप थी वियो न, भॻवान देवी देवताउनि जे लाइ चऊं था। त हाणे पंहिंजी बुद्धि जो तालो खोलो। बाबा असांजी बुद्धि जो तालो खोलणु आयो आहे। चए थो हर हिकु ॻाल्हि खे सम्झो। मां जेकी ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो इनखे बि सम्झो, एकांत में वीचार करो कि बराबरि इहो सही आहे या न आहे। ईअं न चओ कि फलाणो बि करे थो त असां बि करूं था, सभु था करनि त असां बि था करनि। लेकिन हाणे बाबा सभिनि जे लाइ ज्ञान ॾियणु आयो आहे, लेकिन तव्हां ई सम्झी करे तव्हां ई ॿुधो था रोज़, तव्हांखे मन में लॻे थो सुठो थो लॻे, त हिन जो मतिलबु
ॿिया नथा सम्झनि, मतिलबु उन्हनि जो बुद्धि जो तालो अञा खुलियो न आहे। तव्हां सम्झो था तव्हांजो थोरो थोरो खुली वियो आहे, त हाणे जेको थोरो थोरो खुलियो आहे कि तव्हां भॻवान खे पहचानो था, ज्ञान तव्हांखे सुठो थो लॻे, त उहो थोरो थोरो खुलियो आहे, त ॿियो हाणे बाबा खे यादि करो, ॿियो बाबा जी ॻाल्हियुनि जे मथां वीचार करो कि ॻाल्हि सही आहे या न आहे। पोइ तव्हांजी बुद्धि जो तालो ॿियो खुलंदो। बुद्धि जो तालो खुलण सां छा थींदो? असां पाप कर्म करण सां बचिजी वेंदा आहियूं। ऐं पाप कर्म करण सां बचंदा आहियूं पाण आत्माऊं, त छा थींदो? पंहिंजे जीवन में सुख शांति जेकी असां चाहियूं था। बाबा असांखे, असां परमात्मा खां, भॻवान खां घुरूं था न कि असांखे सुख शांति ॾे, त बाबा असांखे वरदान नथो ॾे कि तव्हां सदा सुखी रहो, तव्हां सदा शांत रहो, तव्हांजे जीवन में संपत्ति अचे, सुख ख़ुशियां अचनि, परंतु बाबा असांखे छा थो ॾे? सम्झ। हाणे हर हिकु ॻाल्हि खे असां सम्झी करे पंहिंजे जीवन में कंदासीं। सुबुह खां राति ताईं जेको बि तव्हां कर्म करो था न, हुनखे सम्झी करे कंदा, त तव्हांजे जीवन में आप ई सुख शांति ख़ुशियूं संपत्ति ईंदी। छो जी बाबा जे त सभी ॿार आहिनि, विश्व जी सभी आत्माऊं ॿार आहिनि। त बाबा चए थो मूंखे त सतयुगी दुनिया स्थापना करणी आहे। सतयुगी दुनिया में पोइ संभालण वारा वॾा बि खपनि, त इन करे बाबा असांखे पढ़ाई थो पढ़ाए। जंहिंजी बुद्धि जो तालो ज्यादा खुलजी वेंदो, जंहिंखे ज्यादा सम्झ अची वेंदी, उहो उते वॾो पद पाईंदो। हाणे लक्ष्मी नारायण बि महाराजा महारानी कीअं ठहिया? इन्हनि बि इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधियो, सम्झियो, पंहिंजी बुद्धि जो तालो खोलियो, पंहिंजे कर्मनि खे सुधारियो कि बराबरि ये ॻाल्हि त ठीकु न आहे, त मां हाणे अॼु खां न कंदमि। श्री कृष्ण खे बि असां कारो था पूजूं था, देवी देवताउनि खे, राम सीता राम खे, इन्हनि सभिनि खे देवी देवताउनि जी मूर्ति कारी त असां पूजूं ई था न। इन जो मतिलबु इन्हनि जी आत्मा बि विकारी आहे हिन दुनिया में, विकारनि जी वश थी करे कारी थी आहे। त इहे बि आत्माऊं हाणे वापसि खां निर्विकारी थियण लाइ, विकारनि सां मुक्त थियण लाइ परमात्मा खां इहे ज्ञान वठनि थियूं, ऐं ज्ञान ॿुधी करे सम्झी करे जीवन में धारण थी करनि। त इन्हनि जी आत्मा बि 5000 वर्ष पहिरियों बि इन्हनि इहे ई ज्ञान ॿुधो, ईअं ई सम्झियो, ईअं ई पंहिंजी बुद्धि जो तालो खोलियो, तॾहिं परमात्मा इन्हनि खे वॾो पद ॾिनई। हाणे असांजो बि जेतिरो जेतिरो बुद्धि जो तालो खुलजंदो वेंदो न, उन अनुसार असांखे सत्युग में छा मिलंदो? पद मिलंदो। पद अर्थात उते जीअं हिते बि आहिनि न, वॾा आहिनि, प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहिनि, पोइ नंढा प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर आहिनि, पोइ हर शहर जा आहिनि, मोहल्ले जा आहिनि, गली जा आहिनि, पोइ उन्हनि खां पोइ ॾाढा वॾा माण्हू बि आहिनि अलॻि जेका आहिनि, जेके वॾा वॾा दुकानदार, इंडस्ट्री वारा आहिनि, त हुते बि ईअं ई दुनिया हलंदी। त असां हुते कहिड़े पद ते, असांखे छा पद मिलंदो, उहो केते निर्भर आहे? केतिरो असांजी बुद्धि सम्झे थी हर हिकु ॻाल्हि खे, ऐं पंहिंजे कर्मनि खे असां केतिरो था सुधारूं, केतिरो असां विकारनि सां मुक्त थी करे शुद्ध पवित्र था रहूं सदा। त इन रीति बाबा असांखे सतयुगी दुनिया जी पढ़ाई थो पढ़ाए। उहो जेको जंहिंजो बुद्धि जो तालो ज्यादा खुलंदो, उहो उते वञी उच्च पद पाईंदो। इन करे बाबा कंहिंखे बि वरदान या आशीर्वाद न ॾींदो आहे। छा ॾींदो आहे? सम्झ। पंहिंजी बुद्धि खे पंहिंजे पाण ई सोचे करे, वीचार सागर मंथन करे बुद्धि जो तालो असांखे खोलणो आहे। असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, चईंदा आहियूं न, ध्यान सां पढ़ो, मन लॻाए करे पढ़ो, सम्झी करे पढ़ो, बुद्धि सां सम्झो ॻाल्हि कीअं आहे छा न आहे। ईअं ई हाणे असांखे बि बाबा पढ़ाए थो, असांखे बि उन ई रीति सम्झणो आहे, उनखे रीति सम्झी करे पोइ कर्मनि में लाइणो। छा मीठे स्कूल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, पवित्रता जी श्रेष्ठ धारणा द्वारा हिकु धर्म जा संस्कार वारा समर्थ सम्राट ठहो। तव्हांजो स्वराज जो धर्म छा आहे?
धारणा, धर्मता, धारणा, पवित्रता। हिकु धर्म अर्थात हिकु धारणा आहे न, त हाणे स्वप्न ऐं संकल्प मात्र बि असांखे अपवित्रता अर्थात ॿियो धर्म टच बि न करे सघे। असांजे सपने में बि कोई बि अपवित्रता जी ॻाल्हि अचणी न खपे। अपवित्रता सिर्फ़ु ब्रह्मचर्य न आहे, अपवित्रता में असांजा विचार, बोल, कर्म, संकल्प सभु अची वेंदो आहे। त बाबा चए थो कि जाते अपवित्रता हूंदी न, अगरि कहिड़ी बि आत्मा में अपवित्रता हूंदी त हुनजा संकल्प फालतू फालतू हलंदा रहंदा, बुरा बुरा हलंदा रहंदा। त अगरि असांजा बि संकल्प फालतू था हलनि, बुरा था हलनि, त असां में बि अपवित्रता आहे। त हिन करे हिन अपवित्रता मुंहिंजी आत्मा जो इहो धर्म न आहे। मुंहिंजी आत्मा जो पहिरियों धर्म आहे शांती, ॿियो आहे पवित्रता। त हाणे मूंखे पंहिंजे हिन धर्म में टिकणो आहे। कोई बि अहिड़ो वीचार अचे थो त असांखे कोई बि अहिड़ो फालतू वीचार करिणो ई न आहे। जीअं फालतू माण्हुनि खे असां घर न अचणु ॾींदा आहियूं न, कोई फालतू वीचारनि खे बि मन में न अचणु ॾियो। मुख सां कुझु बि उल्टो सुल्टो न ॻाल्हायो। कंहिंखे बि असां मज़ाक में पागल था चऊं, चरियो था चऊं, क्रेक था चऊं, इहे चईंदा आहियूं न कंहिंखे बि, असां चईंदा असां त मज़ाक था करूं न, लेकिन मज़ाक में अहिड़ा फालतू शब्द थोरी ॻाल्हाइण खपनि। असांजी आदत बिगड़े थी न, असां त हुनखे चऊं था, लेकिन बिगड़ियो केरु, ख़राबु केरु? साम्हूं वारो अगरि सीरियस थी करे तव्हांखे ॿुधे त चईंदो इहो मूंखे पागल छो थी चए, मां पागल थोरी आहियां, मां क्रेक थोरी आहियां। त हिन करे पंहिंजा शब्द, सोच, कर्म सभु असांखे सुधारणो आहे। तॾहिं असांजो इहो पवित्रता जो संस्कार पक्को थी वेंदो। स्लोगन आहे, विजयी रतन उहो ई ठहींदो आहे जो सची प्रीत हिकु परमात्मा सां रखंदो आहे। हाणे असांजी सची प्रीत कंहिंसां हुजणी खपे? सदा निराकार परमात्मा सां, आत्माउनि जी। चओ